अस्सलाम वालेकुम दोस्तो। अॼु असांजो जेको सफ़रनामो आहे अल्ताफ़ शेख साहिब जिन जो, उहो आहे हाला जे हवाले सां। साईं जिन जो टॉपिक मथां लिखियो आहे, तेसी ताईं गुड बाय हाला तुंहिंजा रंग। साईं जिन लिखनि था त हिन दफ़े पंहिंजे ॻोठ हाला में मुंहिंजो केतिरनि ई सालनि बाद कुझु ॾींहंनि लाइ वञणु थियो। कुझु ॻाल्हियूं जेके मूं महसूसु कयूं। हाला आसपास जे इलाइक़नि जे लाइ वॾो शॉपिंग सेंटर थी वियो आहे। हांगकांग वांगुरु हाला जी हर गिटीअ में, हर रस्ते ते दुकान ई दुकान आहिनि। कराची जहिड़े शहरनि जा दुकान बि सुबुह जो 10-11 खां अॻे नथा खुलनि ऐं बदअमनी जे करे शाम जो 7 धारे बंदि थी था वञनि। पर हिते हाला में सुबुह जो 9 बजे निकिर त बि दुकान खुलिया पिया आहिनि, 8 निकिर त बि दुकान खुलिया पिया आहिनि, 7 निकिर त बि दुकान खुलिया पिया आहिनि, राति जो 9 वॻे त बि दुकान खुलिया पिया आहिनि। राति जो 9 वॻे ताईं सभु दुकान खुलिया पिया आहिनि, पर 10-10:30 वॻे ताईं केतिरा दुकान, होटलूं खुलियल नज़र ईंदियूं ऐं गाननि जी धुम ते सॼी सिंध में जारी आहे। ख़रीदारी केरु कनि था? हाला शहर जे माण्हुनि खां वधीक ॿहिराड़ी ऐं ओसे पासे जे ॻोठनि ऐं नंढनि शहरनि जा माण्हू नज़र अचनि था। सईदाबाद, सकरंद, उडेरोलाल ऐं ॿेराणीअ जा शहदादपुर, भाणोठ ऐं खानोठ जा खंडू ऐं ख़ैबर पासे जा नज़र अचनि था, जेके वापार वड़े ऐं नौकरीअ जे सिलसिले में हाला अचनि था। अॼुकल्ह महांगाई जो ज़मानो आहे। हर को चाहे थो त शइ सुठी ऐं घटि अघ ते जितां मिले उतां वठिजे। कराची में असीं जूड़िया बाज़ार, झूना मार्केट, बोल्टन मार्केट ऐं खारा दर जो रुख रखूं था, जिते ॿधी अघ जा वापार आहिनि। माल जी घणी खपत थिए थी ऐं घटि फ़ाइदो रखण ते बि कमाइनि था। हाला जा कराची में रहंदड़ सां सिधो सामान वठी अचनि था। हिन दफ़े हाला जी मार्केट जे हिकु ॿिनि दुकान तां 2-4 शयूं वठणी पियूं। हिननि मूंखे अघ ते ॾिनियूं, जेके कराचीअ जे जूड़िया बाज़ार जहिड़नि हंधनि ते होलसेल वारे अघ ते मिलनि थियूं। ही अघु भला फ़क़ति मूं लाइ आहे या सभिनी लाइ? मूं रफ़ीक नाले नौजवान दुकानदार खां पुछियो। सभिनी जे लाइ, छो त हिते जंहिं मार्केट में वेठा आहियूं उते मुक़ाबिलो सख़्तु आहे। रुपयो अधु क़ीमत वधीक रखण सां बि ग्राहक खरी सघे थो, हिन ॿुधायो। पोइ छा कमायो? मूं पुछियो। मार्जिन ऑफ प्रॉफिट रखण सां ऐं घटि खपत करे फ़ाइदो थियो वञे, हिन ॿुधायो। मलेशिया जे शहर मलाइका जिते आउं रहंदो हुअसि, उन जे भर वारे शहर सिंगाई अढंग में हिकु हिंदू सिंधी अची कपिड़े जो दुकानु खोलियो, जिते रुॻो चीनी वापारी हुया। असां त चयो त हिन जो ही दुकानु हलंदो कीअं? पर पोइ थोरे ई अरसे में हिन जी एॾी त हाक हुली वई जो असां बि पंहिंजे शहर मलाइका बदिरां सिंगाई अडाम मां हिन वटां वञी ख़रीदारी कंदा हुआसीं। ऐं हूअं बि असांजो उतां लंघ थियो थिए ऐं केतिरनि ई शयुनि उते जे चीनी वापारनि खां वधीक हुआसीं। हिकु ॾींहुं हिकु चीनी दुकानदार हिन सिंधी दुकानदार जी शिकायत मूंसां कंदे चयो, हिन सिंधी दुकानदार असांजा ग्राहक टाहे छॾिया आहिनि। हू कपिड़ो उन अघ ते पियो ॾिए जंहिं ते होलसेल में असां ख़रीद कयूं था। ख़बर नाहे ही कीअं थो कमाए। ऐं पोइ ॿिए दफ़े सिंधी दुकानदार खां मालूम कयुमि त वराणई तव्हां माठ करे वियो, हिननि चीनियुनि जा असीं बाबा आहियूं। कपिड़ो वाकई होलसेल वारे अघ ते पियो विकिणा ऐं वाल ते टको फ़ाइदो न पियो थियमि, पर रोज़ानो एतिरा ताकिया खपायां थो, उन जी काठ जी पैकिंग
ऐं ॻूणियूं जेके बचनि थियूं से फ़ाइदे में आहिनि। ऐं उनखां अलावा 100 ताकियनि ते 3 ताकिया मुफ़्त मिलनि था, जेके इनाम तौरु फैक्ट्री वारा ॾियनि था। हाणे जे आऊं अघु वधाए विकिणंदुसि त कहिड़ो ग्राहक पुराणा दुकान छॾे मूं वटि ईंदो। हींअर घटि में घटि बिजलीअ जो बिल त कढियो वेठो आहियां। कराचीअ में पंहिंजे ॻोठाई दोस्त सां ॻाल्हि कयुमि त तव्हांखे त ॻोठ लाइ कराचीअ मां ख़रीदारी करण जी ज़रूरत ई न आहे। हाल में हर शइ सस्ती आहे। मूं सम्झो त इहा न्यूज़ हूंदी, पर हिननि खे अॻे ई ख़बर हुई। असीं बोल्टन मार्केट या इम्प्रेस मार्केट ऐं पेट्रोल साड़े ऐं वक़्तु विञाए बदिरां ॻोठां हाला खां हर शइ कराची वठी अचूं। सीधे सामान खां वठी प्लास्टिक जे सामान ऐं कपिड़नि बूटनि ताईं। हिननि ॿुधायो सेवण जो मुंहिंजो हिकिड़ो दोस्त संदसि ज़ाल ऐं घरवारी जमीला कुझु हथ अॻे ऊचे जा कपिड़ा रेलियुनि जा तह मूं वटि कराची ॾेखारिया। हीअ असां हाला मां वठी आया आहियूं। हू असां सेवण खां ईंदे हैदराबाद मां ख़रीदारी कंदा आहियूं, पर हिन दफ़े हाला हलिया वियासीं। हिकु हिकु ड्रेस ते 30-35 रुपया क़ीमत घटि पई। हिननि ॿुधायो ऐं पोइ वॾो टहिकु ॾेई चयऊं, अदा हिकु दुकानदार 2 रुपया वाल ते तुंहिंजे करे बि छॾिया। केस चयोसीं, अल्ताफ़ शेख खे सुञाणी? असां हिन जा दोस्त आहियूं। पर मुंहिंजी त कंहिं माइट खे कपिड़े जो दुकानु कोन्हे। मूं ॿुधायो मान हिननि तुंहिंजा सफ़रनामा अख़बार में पढ़िया आहिनि। कंबोड शाह ॿुधायो, यू लकी मैन। मूं वराणियोमांसि ऐं वाक़ई असांजो यार लकी भागन वारो हाला जे जंहिं दुकान ते चढ़ियो हो, सूसी ऐं खादीअ जो कपिड़ो वरितो। तंहिंखां पुछियुमि, अदा अल्ताफ़ शेख खे सुञाणी? न न न हिननि वराणियो। हिन जो को सफ़रनामो पढ़ियो अथई? मूं वर ॾेई पुछियोमांसि। न न, भला इबरत या का ॿी अख़बार में पढ़ी? मूं पुछियोमांसि। हिन बेज़ार थी पहिरीं मूंखे घूरे ॾिठो त हीउ केरु बेवकूफ़ मथो खाई रहियो आहे, ऐं पोइ चयईं, साईं असीं दुकानदार माण्हू हिते असांखे को अख़बार पढ़ण जो वक़्तु ई नथो मिले। सुबुह खां ग्राहकनि सां मथो हणूं था ऐं वञो राति थिए। जुमो आचर बि मोकल न कयूं। पढ़ण लाइ कंहिंखे टाइम आहे? दिलि में चयमि, वॾो ख़ुशनसीबु आहीं। तोखे त फारूक लगारी ऐं नवाज़ शरीफ़ जो उन्नू, लियाकत, वस अली शाह ऐं सजाद अली शाह जी ॼाण, न डॉलर पाउंड जी अघ जी लहण चढ़ण जी फ़िक्र, न IMF न F16 जी सुध समा। कॾहिं कॾहिं इग्नोरेंस इज़ ब्लिस। हुन दुकान तां लही ॿिए ते चढ़ियसि। क्लॉथ स्टोर हुयो नाले टंगियल रंगीन कपिड़नि जो फ़ोटो कढी दुकान लाइ मोकिले वरितुमि। दुकानदार खां मोकल वरितुमि। अचो अचो साईं, हिकु छा 10 फ़ोटू कढो। हिन वराणियो। फ़ोटू कढी बसि कयमि त हिन ॿ-4 रेलियुनि जा तह अॻियां खोलिया। न ख़रीदारी न करणी अथमि, मूंखे साफ़ ॿुधायो। पर साईं ॾिसी त सघो था, कल्ह ई नओं माल आयो आहे। बाबा छोकिरा, चांहि खणी अचो। पर साईं हिन जी एला महिमान नवाज़ी जो मुज़ाहिरो कयो। चांहि लाइ झलियोमांसि, ऐं न पीअंदो आहियां। मूं कूड़ खां कमु वरितो। पर साईं कपिड़ा त ॾिसी सघो था। हिन तेसीं ताईं हिकु ॿ रिली खोली। वठणु मूं न थे चाहियो, पर रिलीअ जी ब्राइट ऐं चच रंग मुंहिंजे दिलि खे मोहे रखी। मूं दुकानदार ऐं पंहिंजे दिलि खे जान छॾाइण लाइ खीसे ॾे इशारो करे हिकु दफ़ो वरी कूड़ ॻाल्हायो। हिन वक़्तु पैसा बि न आहिनि। साईं पैसनि जी ॻाल्हि न आहे पिया करियूं। दुकानदार हिकु ॿियो तओ खोलींदे चयो।
पैसा त पोइ बि मिली वेंदा, हिन वक़्तु फ़क़ति ॾिसी सघो था। मूं नथे सम्झो त ही ॻोठनि जा दुकानदार एतिरा करे सघनि था जेके कराची जा बोहरी इस्माइली या सिंगापुर हांगकांग जा चीनी सिंधी हिंदू कनि था। घणे था ॾियो रिलीअ जो ही हिकु तह। मूं हुन खां वात मां निकिरी वियो। मूंखां साईं का ख़ासि क़ीमत न आहे, फ़क़ति 200 रुपया दुकानदार वणायो। वाकई क़ीमत ख़ासि न आहे। मूं दिलि में सोचियो, अॼुकल्ह हिकु बेडशीट जी क़ीमत ई 200 रुपया आहे। हिकु ॿिनि दोस्तनि लाइ वठी वञा, हिननि ते थोरो बि थींदो ऐं हाला जी निशानी बि हिननि वटि रहंदी। वणनि त चिटनि गुलनि वारी ही तह भर्त भरे टंगे छॾीनि, वणनि त बेडशीट तौरु इस्तेमालु कनि या रिली बनाइनि। हिन खां बहितर बि अथाव, मूं दुकानदार खे चयो। ॿिया त ॾेखारिया जेके 300 रुपये वारा हुआ। साईं मूं वटि 1.5 रुपये वारा बि रलियूं, तव्हां जेका पसंदि कयो, हिन झुकंदे चयो। न न, आऊं अफोर्ड नथो करे सघां। मूं खेसि मथे तख़्तनि ते ॿिया तह लाहण लाइ मना करे चयो। पर साईं ॾिसी सघो था, दुकानदार चयो। मूं 200-300 रुपये वारा खणंदे खेसि जल्दी पैक करण लाइ चयो। ॾिसी त सघूं था जी तस्वीर पढ़ी मूंखे वञी ट्रैप कंदो। मूं दिलि में सोचियो ऐं पोइ क़ीमत लाइ वरी पक कईमांसि। क़ीमत त सही आहे या हैदराबाद मां उन खां सस्ती मिलंदी, मूं चयो। साईं बेफ़िक्र रहो, सवाल ई नथो पैदा थिए त उन खां सस्ती मिले, हिन वॾे एतमाद सां चयो। पाण केरु आहीं? पैसा ॾींदे आख़िरी सवाल कयोमांसि। हाला पुराणे जो मेमण आहियां, सुठो वापारी आहीं, खेसि कम्प्लीमेंट ॾींदे संदसि दुकान तां लथुसि। हाला जी शाही बाज़ार अॼु खां न पर गुज़िरियल 100 सालनि खां मशहूरु आहे। हैदराबाद जी बाज़ार वांगुरु ढकियल आहे। संदसि छिति कैंची टाइप सॾिजे थी। ऊन्हारे में उस खां ऐं सियारे में सीउ खां, मींहं फुड़ीअ खां ख़रीदार हमेशह बचियलु रहे थो। उन करे ग्राहक हिकु दफ़ो दरगाह वटां मार्केट या चौंक बाज़ार अंदरि घिड़े थो, पोइ सॼी बाज़ार सेफ आहे। हाला बाज़ार जे ख़रीदारनि में मर्दनि खां वधीक औरतूं आहिनि। एतिरियूं औरतूं त रेशम गली में बि नज़र नथियूं अचनि। पर हाला शहर जी का औरत विरले नज़र ईंदी। उहे सुज़ूकियूं भरे हैदराबाद ऐं कराची शॉपिंग करण लाइ वञनि, जीअं अरीबाणियूं पेरिस ऐं लंडन वञनि, अरबियाणियूं। बाक़ी हाला जे ओस पास ऐं ॿहिराड़ीअ जूं औरतूं रंगीन ऐं भर्तनि जे वॻनि जूं सोन जे तइदाद में नज़र ईंदियूं, सवन जे तइदाद में नज़र ईंदियूं। हिननि लाइ हाला जी हीअ बाज़ार हैदराबाद जी रेशम गली ऐं कराचीअ जी बोहरी बाज़ार ऐं तारक रोड खां घटि न आहे, जितां खेनि हर शइ कपिड़े गंदी, ॻह गटे, सीधे सामान ऐं थांव थपे जो सामान तमामु मुनासिबु अघ ते मर्दनि जो सिधे सामान खां सवाइ मर्दनि जो वॾे तइदाद में वरी हाला जी मार्केट में हूंदो आहे, जिते होटलूं पकोड़नि ऐं छोलनि जे दुकाननि ते सॼो ॾींहुं पीउ पीहां मतल रहे थी। आधी राति खां नान पायो ऐं चांहि जा हंडा रधणु शुरू थियनि था ऐं राति जो 10-11 ताईं कबाबनि ऐं पकल गोश्त जो पचण ते वञी पुॼाणी थींदी आहे। हिकिड़े ज्वेलर्स जे दुकान तां पुछा कयमि त अंग्रेज़नि जे ॾींहंनि जा चांदीअ जा रुपया मिली सघनि, जिन ते इंग्लैंड जा बादशाह जॉर्ज राणी विक्टोरिया जूं शिकिलियूं आहिनि। असां वटि त सोन जूं ॻंढियूं बि मिली वेंदियूं। दुकानदार वणायो। पुराणनि पींघनि ऐं दरनि खां पुराणा ॻह गटा वठण लाइ माण्हू हाला जो रुख रखनि था, पर हाला में सभ खां घणो घुबीत, माखी, धाणे जो विकिरो थिए थो। कराचीअ खां आयल हिकु फैमिलीअ खां पुछियुमि त हिननि खां हाला में कहिड़ी शइ पसंदि आई। पकोड़ा, हिननि वणायो। हालनि जा ठहियल पकोड़ा जहिड़ा सन्हा मिर्चाई
मेही पटाटाई वारा लज़ीज़ पकोड़ा किथे बि न मिलंदा। घर में ठहियल पकोड़ा बि तेल में चकर रहनि था, पर हिते हाल जी मार्केट जा पकोड़ा खस्ता क्रिस्पी टेस्टी आहिनि। हिकु पंहिंजे पाड़ेसरी हाला नवनि जे दुकानदार खां पुछियुमि त हाला में वापारु यानी दुकान हलाइण कीअं आहे। ॾाढी महिनत करणी पवे थी, हुन वराणियो। हालनि पुराणनि जे मेमण दुकानदारनि सां मुक़ाबिलो करणु ॾाढो ॾुखियो कमु आहे। ॾाढी महिनत करणी थी पवे। पोइ सुठे में सुठी शइ सस्ते में सस्तो अघ ते तमामु वॾे मिक़दार में ख़बर न आहे किथां वठियो अचनि, जो रेज़कीअ ते बि हिननि जी क़ीमत एतिरी घटि आहे जो ॿियनि वटि ॿुधी होलसेल ते बि न मिले। हिकु दुकानदार अंग्रेज़ीअ में ॻाल्हाए रहियो हो। पढ़ियल आहीं? मूं चयोमांसि, हाला में साईं केरु आहे जो पढ़ियल न आहे। छोलनि विकिणण वारो बि AA में, आउं त डॉक्टर आहियां। पोइ डॉक्टरी न कयांव? मूं पुछियोमांसि। सरकारी नौकरी किथे आहिनि? अजायो इंतज़ारु करे हॾ हराम थिया, उन खां दुकानु खोले किरित में लॻी वियो आहियां, हिन ॿुधायो। मुंहिंजो मतिलबु आहे त हिन दुकान बदिरां क्लिनिक खोली आहे। मूं चयोमांसि, कहिड़ी घिटी आहे जंहिंमें क्लिनिक नाहे, जिते आउं वञी खोलियां। हाला उहो शहरु आहे जितां हर साल मर्द डॉक्टर त छॾियो, रुॻो लेडी डॉक्टर बि 20 खनि थियनि थियूं। हिन वक़्तु 200 खनि डॉक्टर MBBS करे वेठा आहिनि। पोइ उन्हनि मां के धंधेधारीअ ते लॻी विया आहिनि त के वरी नौकरियुनि जे इंतज़ार में आहिनि। इहो ई हाल BA कयल इंजीनियरिंग जो MBA वारनि जो बि आहे। मुंहिंजे ख़्याल में सिंध जे ॻोठनि में हाला उहो आहे जंहिं सभ खां घणी तइदाद तइलीम याफ़्ता माण्हुनि जो आहे। सिंध तोड़े सिंध खां ॿाहिरि तव्हांखे हाला जा माण्हू हर ऑफिस में नज़र ईंदा। फ़ौज में पिणु हाला जा माण्हू ॿियनि ॻोठनि जे माण्हुनि खां घणा आहिनि, ख़ासि करे नेवी ऐं आर्मीअ में। मर्द त कंबोडर ब्रिगेडियर रैंक जा मिलंदा, पर केतिरियूं ई छोकिरियूं बि मेजर रैंक ते पहुची वियूं आहिनि। पर यारो, सिंध जे ॿियनि शहरनि वांगुरु हाला जी तइलीम जो मयार बि अॼु उहो न रहियो आहे। उहो ॻोठु जंहिं डॉक्टर हसन, डॉक्टर अब्दुर्रहमान VC, प्रोफेसर अब्दुर्रहमान, अब्दुर्रज़ाक दाऊद कॉलेज जो प्रिंसिपल, प्रोफेसर अब्दुल कुद्दूस अलवी VC NED, प्रोफेसर अहमद अली अंसारी रसूल बख्श राहू जनरल मैनेजर KPT, मसूद अरबाब हाजी कादिर बख्श मेमण, खान महमद मेमण ज़हीन जहिड़ा ज़हीन होशियार क़ाबिल चीफ इंजीनियर